याद न कंहिंखे ॾींदा आहिनि। के माण्हू तारीख़ुनि में नक्श उभारे ॾींदा आहिनि। अक्सर माण्हू मौत जे डप खां हर जीअंदा मरंदा आहिनि। के माण्हू जीअंदे जीअंदे मौत खे मारे ॾींदा आहिनि। अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे ॾींदा आहिनि। के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जीआरे ॾींदा आहिनि। अक्सर माण्हू मत जा मोढा पाण न पंहिंजा ॾींदा आहिनि। के माण्हू नस्लनि जी तक़दीर संवारे ॾींदा आहिनि। अॼु हिन प्रोग्राम में तमामु वॾा माण्हू आयल आहिनि। अदीब, दानिश्वर, सियासतदान, कानूनदान, जिन खे लिखण जो बि दांव आहे, ॻाल्हाइण जो बि दांव आहे। उन्हनि सभिनी सियासी ऐं समाजी जिदोजहद जे बारे में ॻाल्हायो आहे। मां चवां थी त मां तव्हांखे ॿुधायां त बाबा पीउ कहिड़ो हुयो, घर में हुननि जो छा बिहेवियर हो औलाद सां, हुन असांजी तरबियत कीअं कई, हुन असांखे तालीम कीअं ॾिनी, हुन असांजी परवरिश कीअं कई, हू कहिड़े क़िस्म जो पीउ हुयो। त मां मुख़्तसिर लफ़्ज़नि में इहो ॿुधाईंदमि त जीअं ई असां होश संभालीसीं, फुलिजी में रहंदा हुआसीं, त बाबा खे असां ॾाढो संजीदा ऐं साफ़ तबियत ॾिठो। हर वक़्तु हिकिड़ी संजीदगी चहिरे ते, ऐं असां ॿारनि जे मथां 4 भेणूं 3 भाउर 7 ॿारनि जे मथां हर वक़्तु इहा कावड़, किताब खणो किताब पढ़ो, चोई वेठा आहियो किताब खणो किताब पढ़ो। असां बि बाबा जे ख़ौफ़ खां इहो सोचे त असांजो पीउ छो आहे, ॿियनि जा पीउ केॾा सुठा आहिनि। बाबा जे ख़ौफ़ खां असां बि जॾहिं हुननि जे अचण जो वक़्तु ईंदो हो त किताब खोले वेही रहंदासीं। बाबा कॾहिं बि न्यून ऐं पुटनि में फ़र्क़ु कोन कयो, न उन्हनि जी तालीम में, न उन्हनि जी तरबियत में। हमेशह न्यून खे वॾो रुतबो ॾिनो, मान ॾिनो, ऐं हमेशह चवंदा हुआ त हीउ जेको दौर हले थो न, इन में न्याणीअ जो तालीम याफ़्ता हुजणु तमामु ज़रूरी आहे। छो जो उनजे तालीम याफ़्ता हुजण जे करे ई हू जेका आहे मोहताजी खां बची सघे, पंहिंजे पेरनि ते बीही पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे सघे। बाबा असांजी झटियाल बिरादरी में हिकिड़ी रोज़गार शख़्सियत हो, ऐं जेकी बि असांजे ख़ानदान जा फ़र्द आहिनि, भले केतिरा बि वॾा हुजनि मोतबर हुजनि, उहे बाबा जे साम्हूं अचण ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण खां लवाईंदा हुआ। छो जो उन्हनि खे ख़बर हूंदी हुई त हीउ जेको लियाकत झटियाल आहे इहो सिधी खरी ऐं सची ॻाल्हि कंदो। बाबा जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं, हर वक़्तु पढ़ाई जा वणंदो हुयो, ऐं पोइ जॾहिं असां पंहिंजी अहलियत ते पंहिंजे पेरनि ते बीठासीं त बाबा जंहिं में ॻोढ़ा अची ईंदा हुया, हालांकि बज़ाहिर सख़्तु तबियत जो मालिक हुयो, पर ॻोढ़ा अची ईंदा हुया त मूं जहिड़ो हिकिड़ो आम माण्हू कीअं पंहिंजी औलाद खे पेरनि ते बीहारियो, इन खां वधीक मुंहिंजे लाइ का ख़ुशी कान्हे का। जॾहिं पढ़ी करे पंहिंजे पेरनि ते बीठासीं, नौकरी में आयासीं, त पोइ वरी बाबा जे कचहरी जो जेको हुयो माहौल असां सां उहो छा हुयो, जॉब कीअं पई हले। बाबा चवंदो हो त पंहिंजो नालो न ॿुधायो, कमु ॾेखारियो त माण्हू तव्हांजो नालो पुछनि। ऐं बाबा असां औलाद में उहा कैपेसिटी ॾिठी अॻियां वधण जी, जेका असां पंहिंजो पाण में न पिया ॾिसी सघूं।
ॾाढी वॾी ख़ुशी ॾिनी आहे, मूंखां मुंहिंजी बीमारी विसरी वई आहे। हाणे मूंखे ॿुधा अॻियां छा करणी, यानी बाबा कॾहिं बि हुन चयो हाणे थी रहो, हिते स्टॉप थी वञो। जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीठासीं, असांजे रिश्तनि ॾियण जो वारो आयो, रिश्ता पिया आया, त बाबा जो फ़क़ति हिकु ई शर्त हुयो, क़बूल आहे त ठीकु आहे, न त हलो रिश्ता तोड़। शर्त कहिड़ो हुयो, मुंहिंजी न्याणी पढ़ियल लिखियल आहे, नौकरी कंदी, पंहिंजे पेरनि ते बीठल हूंदी, तव्हांजी ग़ुलामी या मोहताजी न कंदी। बाबा चयो त ॻाल्हाइण सिखो, पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो सुठनि ऐं असराइतनि लफ़्ज़नि में रखणु सिखो। कंहिंजी ग़ुलामी न कयो, पंहिंजे हक़ जहिड़ा ॻाल्हाइण सिखो। बाबा जी सोच असांजा ॿिया बि चाचा हुया, पर सभिनी खां अलॻि हुई, मुनफ़रिद हुई। उहो ई सबबु आहे जो अॼु जॾहिं असां पाण भेणूं जे वियायूं, उहो पाण खे जॾहिं पंहिंजे सोटुनि सां कंपेयर था कयूं, त असांजी ज़िंदगी असांखे उन्हनि खां कई क़दुरु बहितर नज़र अचे थी। ऐं बाबा जे लाइ हिकिड़ी दिलि मां दुआ थी निकिरे त उहो शख़्स जेको बज़ाहिर एॾो संजीदा हुयो, उहो कीअं असांजी ज़िंदगी संभाले वियो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ जेको दौरु हले पियो, अगरि हिन दौर में हर पीउ असांजे पीउ जहिड़ो हुजे त का बि न्याणी हिन दौर में ॾुखी ज़िंदगी न गुज़ारे। अॼु असां पंहिंजे पेरनि ते बीठल आहियूं ऐं पंहिंजे बाबा खे हर वक़्तु यादि कंदा आहियूं। 10 महीना थियण वारा आहिनि, हिकु उहा घड़ी नाहे गुज़री जो असांखे बाबा यादि न ईंदो हुजे। ऐं जेका बि असांखे हाणे कामयाबी मिलंदी आहे, पहिरियां त हिकदमि जेका कामयाबी हूंदी हुई, कंहिंखे ॿुधाइण खां पहिरियां बाबा खे ॿुधाईंदी हुअसि। हिकदमि फ़ोन मिलायो, बाबा हीउ कमु कीअं थी वियो, चलो वेरी गुड वेरी गुड। हाणे जॾहिं को अहिड़ो कमु कयूं था, वाह थी थिए, पर ॿुधण वारो बाबा हाणे कोन्हे। पर रुकणो नाहे, बाबा चई वियो हलंदा रहो, हलंदा रहो ऐं हलंदा रहंदासीं। ऐं आख़िर में जेको आहे उहो मां तव्हां सभिनी जी थोराइती आहियां जो तव्हां एॾनि सुठनि लफ़्ज़नि में मुंहिंजे बाबा खे भेटा पेश कई आहे। ऐं मूंखे उमेद आहे त अॻियां बि असां हीउ प्रोग्राम कंदा रहंदासीं ऐं असां पंहिंजे पीउ खे ईअं ई ज़िंदा रखंदासीं। महिरबानी।